सिंधड़ी लिटरेसी डे के मौके ते तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी सिंधड़ी अमीर बख्श पंवर की हिदायत ते पूरे तालके सिंधड़ी जियां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल समारो मोरे और गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल रहमान शहर के ज़ेर एहतमाम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल समारो मोरे का समारो मोरे स्टाफ ताईं दाखिला मुहिम के सिलसिले में जागरूकता रैली कढ़ी वई, जैमें गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल समारो मोरे के अगूणे हेड टीचर बरकत अली शहर, मौजूदा हेड टीचर अशफाक मुगल, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल रहमान शहर के हेड टीचर हबीबुल्ला शेठ समेत उस्तादन और शागिर्दन वडी तादाद में शिरकत कई। इन मौके ते अगवाणन जो चवण हो त दोस्तों ये असांजी अॼु रैली 8 सितंबर दाख़िला मुहिम के हवाले से आहे त जेके ॿार असांजा स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, असांजी सभिनी जेके दोस्त आहिनि ऐं वालिदैन आहिनि उनखे गुज़ारिश आहे त उहे पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में या किथे बि हू दाख़िल कराइनि, उते बहितरीन तइलीम सां जा बहितरीन उस्ताद ॾेई रहिया आहिनि ऐं जेके माल चारे रहिया आहिनि या को ॿिए कम सां वालिदैन पंहिंजा ॿार जेको असां लॻाए छॾिया। असांखे अपील था कयूं त हू पंहिंजनि जेको मासूम ॿारनि खे तइलीम जे ज़ेवर सां सिंगारण लाइ स्कूलनि में कम से कम उनखे दाख़िल कराइनि त हू अॻिते हली पंहिंजा हिकु सुठा शहरी ऐं तइलीम याफ़्ता शहरी बणिजी सघनि। हींअर नई दाख़िला थी रही आहे ऐं असां कोशिशि कयूं पंहिंजे बचनि खे तइलीम ॾियारियूं। हीअ हुकूमत जी पॉलिसी आहे कि 9 सितंबर इहे जेके आहिनि से तइलीम जा ॾिहाड़ा आहिनि ऐं इन में वधि में वधि दाख़िला कराई वेंदी आहे। असां आवाम नास खे अपील कयूं था त उहे पंहिंजे बचनि खे स्कूलनि में दाख़िल कराइनि ऐं तइलीम जे ज़ेवर सां सिंगारियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।